अवल्लाहु अलीम अला आलम जो धणी अवल्लाहु अलीम अला आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत से कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम सो सराय सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जी जिनी डांद न बिज जिनी डांद न बिज तिनी पुण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवली उन्हनि खे सदायती सभ का बुख न बासे का सदायती सभ का बुख न बासे का जेही तेही ज़ात जी जुंबस नाहे जाए मुसी हले सा जा जीव मिठो ई न करे सभिनी संदड़नि खे प्रोग्राम रामू राधा में रामू जे तरफां नमस्कार हुजे दुआ है साल जित हुजो खुश हुजो सलामत हुजो हर ॾींहुं अव्हां जो खुशिन भरियो गुज़रंदो हुजे अव्हां खे को कोसो को थधी वाव न लॻंदो हुजे को थधे हिन मौसम में अव्हां पाण खे अहिड़ो रखंदा हुजो जो तव्हां दुनिया में पंहिंजो नालो कमाईंदा हुजो इल्म में नालो कमाईंदा हुजो हुनरनि में पंहिंजो नालो कमाईंदा हुजो वेढ़े में हुजो ॿाहीअ में बीठा हुजो शहर में हुजो वाहण हुजो वस्ती हुजो अमुन यास्तगी जी भलाईअ वारी वाट हलंदा हुजो कंहिंसां भलो कंदा हुजो त भलो थींदो हुजे भलो कर भला त भलो थींदो हुजे सो ॿिए जो भलो सोच त तुंहिंजो भलो थींदो हुजे ॿिए जो मददगार थींदो हुजी त तुंहिंजी मदद थी पवंदी हुजे तूं जे रहम कंदो हुजी तो ते मालिक रहम कंदो हुजे बाझारो उहो मालिक हुजे बाझ वारो उहो हुजे पखी पखण कंहिंजे आसरे हुजे उन मालिक साईं जे हुजे हाय हाय वाग धणी तुंहिंजे वस आऊं का पाण वहिणी आहियां सो जन उन मालिक साईं जे वस हुजो उन ख़ल्को हुजे उन दुनिया इहा पूरी बणाई हुजे त अव्हां पाण खे सम्झो त अव्हां उन जा हुजो त पोइ अव्हां जो जीअण कीअं हुअणु खपंदो हुजे हीअ मौसम अहिड़ी हुजे डिसंबर हलंदो हुजे डिसंबर जी तव्हां मौसम ॾिसो त कहिड़ी थधी हुजे हवा पोइ सीउ पोइ बुखार पोइ खंघि पर हिकिड़ा माण्हू त वरी इन थधि जी मौसम अचे अचनि त हीअ मौसम ॾाढी भली आहे खाधा खाइणा हुजनि खाधा ओढ़ा खाईंदा हुजो जंहिंसां अव्हांजी सिहत खे को नुक़सान या सिहत ते को असरु न पवंदो हुजे अहिड़ा खाधा खाइण खपंदा हुजनि पर उहे खाधा जेके अव्हांजी तबियत खे बहितर रखनि अव्हां खे हलण फिरण घुमण फिरण में ॿार खे सिहतमंद रखंदा हुजनि तॾहिं उहे खाधा उहे शयूं वापराईंदा हुजो हर भर इहो न ॾिसंदा हुजो हुन खाधो त मूं खाई छॾियो हुजे पोइ हाणे जो दौर बि तब्दील थी वियो हुजे ज़मीनूं अहिड़ियूं पोइ भाण अहिड़ा पोइ दवाऊं अहिड़ियूं पोइ माण्हू खे पंहिंजे ई खाधे मां का न का तबियत ख़राबु थिए का न का बीमारी लॻी पवंदी हुजे सो इन्हनि शयुनि जो बि ख़ासि करे ख़्यालु रखंदा हुजो पर मौसम कहिड़ी बि हुजे भला गर्मी हुजे त बि उन में ॾिसो त खोड़ सारा अनाज शयूं मेवात पचंदी हुजे जे वरी थधि हुजे त थधि में ॾिसो पोइ साग हुजनि पोइ ॾिसो चांवर जी मानी हुजे पोइ जोर जी मानी हुजे पोइ ॿाझर हुजे पोइ इहो भत हुजे पटड़ो पोइ इहो झारो माण्हू पीए खाए माण्हू उथे वेहे कचहरी मच जो हिकिड़ो अहिड़ो सुकून हुजे बाज मच ते वेही कचहरी करे माण्हू ॾौर बांइत ॾिए सुघड़ कचहरी कंदा हुआ पाण में कचहरी करो बालक वेही राति जो पढ़े उन ते ॾिसो सवड़ में वेठो आहे बालक लिखे पढ़े वेही किताब पढ़े पोइ दुनिया खे ॾिसे दुनिया ते नज़र रखे त इहो केॾो न हिकिड़ो सुठो कमु हुजे राति वॾी हुजे वरी सवेर माण्हू सुम्हे त सवेर उथंदो हुजे वरी पंहिंजे कमकार जे करे वरी घर मोटंदो हुजे हारी नारी मज़दूर जेको हुजे उनखे हिन मौसम में सलाम हुजे ख़ासि करे मज़दूर खे सलाम हुजे हारी खे सलाम हुजे महिनत कस खे सलाम हुजे त थधो पाणी हुजे कहिड़ी बि मौसम हुजे माक हुजे झुड़ी फुड़ी हुजे माल मता जो पंहिंजे जो गुजर बसर चौकी पोइ जेको बि मज़दूरी करे उन सभिनी खे मालिक साईं ख़ुशि रखे त उहे पंहिंजे हिन किर्त में पंहिंजे कम में सुबुह जो सवेर पखी जियाऊं थी वेंदा हुजनि वरी पंहिंजे आहिरे मोटंदा हुजनि इहा हिकिड़ी सची ऐं हिकिड़ी सुहिणो कमु हुजे पंहिंजी ज़िंदगी सां वफ़ा करणु हुजे पर जेके ड्राइवर ॿाहिरि हुजनि उहे जेके हुजनि हिन मौसम में धुंध हुजे गाॾी आस्ते हलाईंदा हुजो इहा मोटर साइकिल ते वेहंदा हुजो अव्हां या लारीअ ते वेहंदा हुजो त लारीअ वारा जेके ड्राइवर हुजनि ॿाहिरि इहे बि ख़्याल सां आस्ते आस्ते हुजे केतिरा ई रोज़ नुक़सान थींदा हुजनि सच पुछो त जे इहे ॻाल्हियूं ॿुधूं जीव झुरी पवंदो हुजे कल्ह ई ॾिसां त हिकिड़े मासूम रोड क्रॉस कंदे हुन ते गाॾी चढ़ी वई हुजे कहिड़ो हाल बचो हुजे वालदेन जो
वालदेन कयो हिकिड़ो मासूम 5-6 साल जो माण्हू रोड क्रॉस करे गाॾी चढ़ी वञे, माण्हू जी कड़ी ज़िंदगी हुजे, माण्हू खे केतिरो अफ़सोस थिए, दुनिया हिकु पासे ॿिए पासे। अवां पंहिंजे बालकनि जो अवां रोड क्रॉस करो, तव्हां रोड पार करो त बि थोरो गौर करो, थोरो सब्र करो, को इहा लूह न पाओ। अवां खे इहा बि ख़बर हुजे त रोड ते जेको लिखल हुजे त हींअर गाॾी हितां स्पीड में वञे, तेज़ वञे, त अव्हां खे कीअं रोड पार करणो हुजे, इहा बि ज़रूरी। हिकिड़ा वरी बालक हुजनि या सुबुह सांझी गाॾियूं भॼाईंदा हुजनि, उनखे बि रोकियो हुजे, उनखे बि रोकींदा हुजे, अहिड़ी थधि किथे नुस्कान, को धुंध, अबा को वॾो माण्हू, को ज़ईफ़ माण्हू, उनखे ॿियो धकु लॻे त कहिड़ो हाल थी पवंदो हुजे। ॿियो त वरी हाणे असांजे सिंध में अहिड़ो हिकिड़ो ॿियो आज़ार थियो हुजे त बा ख़ुशी करणी हुजे, उन में बि ठका ॾियारणो हुजे। तो सादियुनि मुरादनि में ठका ॾियारे, माना घोट जेको हुजे उहो बि ज़ख़्मी, उहो बि जहान छॾे वियो हुजे त कॾहिं माउ जहान छॾे वञे, कॾहिं चाचो, कॾहिं सोट, कॾहिं महिमान। इहा कहिड़ी ख़ुशी हुजे। ख़ुशियूं पाण में कचहरी करो, हाणे तव्हां वटि उहे कचहरूं बचूं कोन हुजनि, हिक ॿिए खां हाल वठण वारो हाल अव्हां बि बचो न हुजे, पोइ ख़ुशी कहिड़ी करणी हुजे, अहिड़ा शरारतूं करे पंहिंजे ख़ुशीअ खे विञायो, साला साल उन ग़म में रहंदा हुजो, उहे कुटुंब अव्हांजा उन ग़म में रहंदा हुजनि। अहिड़ी ख़ुशी कहिड़े कम जी हुजे। सो अव्हां पंहिंजियूं शादियूं अॻे शादियूं मुरादियूं थींदियूं हुजनि त परे खां महिमान अचे, उन सां कचहरी कये, माण्हू न ड्रापंदो हुजे त कीअं वहिंवार गुज़रे, कीअं ज़िंदगी कीअं हुजे हिन पासे, कीअं महिनत हुजे, कीअं माण्हू हुजनि, माण्हुनि जो गुज़र बसर कीअं हुजे, कहिड़ा फ़सुल थींदा हुजनि, शहर मां अचनि त शहर जी ज़िंदगी कीअं हुजे, पुट केतिरा पढ़ाया हुजनि, केतिरा हुनरमंद, कहिड़ा मुल्क खां ॿाहिरि विया हुजनि, किथे न। हाणे साईं सभु को सूह में लॻो पियो हुजे, हाणे हुजे सभु को घोड़े ते हुजे, हाणे घोड़ो केरु ॿधो, हाणे सभु कोई हुजे त बाबा अहिड़ो शूं करूं जो राति जो पाड़े खे बि जेको हुजे उहे पाड़े वारा बि चवंदा हुजनि त इहे माण्हू साईं वॾा हुजनि, इहे वॾा माण्हू अकाबर हुजनि, इन्हनि वटि वॾो हुजे। हाणे ठका ॼाराए, पोइ कॾहिं घोट जी माउ जान छॾे, कॾहिं घोट जेल में पियो हुजे, कॾहिं अबा इहे ख़ुशियूं। हीअ सिंध असांजी ईअं थोरी हुजे जो इहे ख़ुशियूं ईअं हुजनि। असां जॾहिं महिमान नवाज़ माण्हू हुजूं त महिमाननि सां कचहरी करो, उनजे खाधे पीते जी सुबुह जी ख़ुशी सरगस कीअं करूं, पोइ राग कीअं ॿुधूं, पोइ राग ॿुधण जी बि हिकिड़ी का तमीज़ हुजे, को वेही हुजे, का ॿाहीं ॿधी माण्हू वेहे फन खे ॾिसे, कहिड़ो सुठो ॻाए, कहिड़ो सुठी मस्करी करे, उहे मस्करा बि हाणे अलाए काॾे विया हुजनि, उहे राग बि हाणे काॾे विया हुजनि। हाणे असां पंहिंजे अहिड़े शूअ में काहे पिया हुजूं, न वॾे जी हुजे, न नंढे जी हुजे, न चङे जी हुजे, न मोचारे जी हुजे। बाबा वॾनि जे अॻियां कीअं वेहबो हुजे, महफ़ल में वॾे खे कीअं विहारणु खपंदो हुजे, कहिड़ी कचहरी। बालक वेहंदो हुजे, बालक अव्हां मां छा सिखंदा हुजनि, हाणे हा इहे ठका वीचारो, पोइ बालक छा सिखंदो हुजे, उनजी कहिड़ी तरबियत थींदी हुजे। सो हाणे ॾाह थींदा जो दुनिया चंड ते वरी वरी वेंदी हुजे, असां अञा पंहिंजो पाण सां दुश्मनियूं कयो वेठा हुजूं, पंहिंजो पाण खे ड्रिॼारियो वेठा हुजूं, हिक ई कुटुंब जा माण्हू हुजूं, हिकिड़ी ॿोली हुजे, सभु पोइ हाणे असांजा इहे कम हुजनि। सो आउं हुजां हिकिड़ो फ़क़ीर ॾढ माण्हू, मूंखे का ख़बर न हुजे, पर जेका मूं सिखो हुजे उहो अव्हां सां ॻाल्हि करां। जे अव्हांखे ॻाल्हि इहा ॾुखी लॻे सो ॿिली मिड़े हथ ॿधी चवंदा हुजो त दिलि में न कंदा हुजो, असां हुजूं बसि पोइ ईअं ॻाल्हि करे छॾूं, वॾनि खां जो सिखो हुजे असां वरी ॻाल्हि ॿोड़ी करे छॾूं। सो हाणे प्रोग्राम जी शुरूआति थी वई हुजे, प्रोग्राम हे मेहरान टीवी इंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे, उनखे सब्सक्राइब कंदा हुजो, उनजे बेल आइकन खे वॼाईंदा हुजो ऐं शेयर बि करे छॾींदा हुजो, उनखे लाइक बि कंदा हुजो, लिखंदा बि हुजोसि त अदा छा करणु खपंदो हुजे। सो हाणे हीअ जेके सकाफ़ती ॾींहं में हे जेको सकाफ़ती पोइ थर जा रंग हुजनि, एॾा सुहिणा रंग हुजनि जो उहे बि अहिड़ा ॾिसी मां ॾाढो ख़ुशि थियो हुजां, मां सभु बि ॾाढा ख़ुशि थिया हुजो, थर जा माण्हू बि आया हुजनि, हितां जा सभु गॾिजी सॾिजी हिकिड़ियूं ख़ुशियूं कयूं हुजनि। सो इहा बि सुठी ॻाल्हि हुजे। सो हाणे वरी प्रोग्राम जी शुरूआति में हलंदा हुजूं भेटाई साईं जी वाईअ जे तरफ़। सो मालिक साईंअ खे बाझ पवंदी हुजे, अव्हां सभु जेके हुजो पढ़ा लिखा हुजो, अकुल वारा हुजो, हाणे सभु को पाण खे अकुल वारो सम्झंदो हुजे, सो अकुलमंद अव्हां सभु हुजो। असां ॿिली मिड़े सादा सुधड़ा अव्हां जे साम्हूं बीठा हुजूं, पर असां हुन मालिक साईंअ जी हुन साराह में लतीफ़ साईं जी शाइरी हुजे, अहिड़ो सुहिणा आवाज़ हुजनि, ऐं सुबुह सां उथंदे ई माण्हू दिलि में हिकिड़ी तसली पैदा थींदी हुजे,
माण्हू सुकून में हुजे, पुरसुकून हुजे, घर में वेही कुटुंब सां नेरन करे, कचहरी करे, हाल वाल बालकनि खां वठंदो हुजे। सो वाग धणी तुंहिंजे वस, आऊं का पाण वहीणी आहियां, वाग धणी तुंहिंजे वस। इहो ॾिसंदा हुजो, उन खां पोइ अचूं फोन कॉल ते कचहरी बि करूं, खोड़ सारा हाल वाल अव्हां सां वॾींदा बि हुजूं। मूंखे जोगी हणी ॾे तूं ढारो वियो अला, मूंखे जोगी हणी ॾे तूं ढारो, हो मुंहिंजो कांगल आहे कुर्ब वारो, हो मुंहिंजो राणल आहे कुर्ब वारो। ए जोगी हणी ॾे तूं ढारो वे अला, मूंखे सामी हणी ॾे तूं ढारो, ओ मुंहिंजो कांगल आहे कुर्ब वारो। सो अव्हां सभु जेके हुजो कुर्ब वारा हुजो, कांगल जियां हुजो, मोहबत वारा हुजो, जोगिन सामिन जियां हुजो, मोहबतूं सेर सफ़र पंध, ॾुरां पंध, वॾा पंध, वॾी मंज़िल जो सोचींदा हुजो त कंहिं मंज़िल ते हुजऊं। पोइ असांजी मंज़िल हुजे, पंहिंजी मंज़िल हुजे, औलाद जी मंज़िल हुजे, का ॾुखियाईअ जी मंज़िल पार करणी हुजे, पोइ अव्हां जोगी ऐं सामी थी निकिरी पवंदा हुजो त मुंहिंजो कांगल आहे कुर्ब वारो। पोइ सम्झो त सभु गॾु हम आवाज़ थी वियो ॻाईंदा हुजो त ॾाढी सुहिणी ॻाल्हि थी पवंदी हुजे, सुहिणा रंग जुड़ी पवंदा हुजनि, सुहिणियूं मोहबतूं जुड़ी पवंदियूं हुजनि। सो फोन कॉल जो इहो लंबर अव्हां जे टीवीअ ते हलंदो हुजे, न ते फोन कॉल करे अव्हां बि प्रोग्राम में शामिल थी सघंदा हुजो। सभु सां अॼु सोचियो हुजे त को साग सां का नेरन कंदो हुजां, को साग बाग हुजे। सो अॼु मासी हूर ॾे मोकिलो हुजे, राधुल खे सो हाणे मासी हूर जो इहो साग चयो हुजे, अबा को दाग ॾेई थूम जो दाग ॾेई, को इहो तोखे सावा थोरा कारा मिर्च विझी करे अहिड़ो साग ठाहे ॾींदा। मूं चयो मासी को ॼमन भरे ॾींदी हुजी त को वेही सुबुह खां वठी राति ताईं वारा वारा ॾेई साग खे खाईंदो हुजां। हिकिड़ी मौसम अहिड़ी भली हुजे, मथां साग पोइ छा सम्झंदा हुजो, मथां वरी फोन कॉल हुजे, पोइ त छा हुजे। हलो, वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां? अबा राधा वई हुजे मासी हूर खां मुंहिंजे लाइ साग वठण। साग अबा साग हाणे पाण त कोन चाढ़ींदी हुजे, मासी हूर खां साग वठण वई हुजे। ॿियो सभु ख़ैर हुजे? सभु वाह वाह। सुबुह सां नेरन कयो, सफ़ा स्पीट में वेठो हुजी ज्यादा। हा यार, साग सां पोइ सुबुह जो थोरो मिड़े मखो हुजे, मानीअ खे थोरो पोइ वही मानड़ी खाए, पोइ छा सम्झंदो। बस न, बस साग हुजे, थोरी मानी हुजे, थोरो मखो हुजेसि, बस साग जी मानी खाई, बस असुल सम्झ त माण्हू हाय हाय ख़ुशि विया आहे। ॿियो असांजी हिकिड़ी फरमाइश आहे। आदा मास्टर गली जी आवाज़ में कयासीं शाइरी, तूं पेर पखारे वेठो आहे त ॾुंगंदासीं वेंदासीं, इहो ॿुधाईंदा मास्टर अली आहे। हा बिल्कुलु साईं, वॾी महिरबानी, वॾी महिरबानी, लख कुर्ब अव्हां जा थोरा। हे बादो बसि ईअं हुजे त दुनिया में हिकिड़ा अहिड़ा माण्हू बि हुजनि जेके चवंदा हुजनि अस्सलाम वालेकुम, वालेकुम सलाम, आयो हुउसि कम लाइ, हे कमु हुजे, तव्हां में कमु हुजे, तव्हां मिलिया कोन हुजो, तव्हां उथी विया हुजो, कल्ह नंढे खां पुछो हुजे, वरी तव्हां ॿनीअ ते हुजे, तव्हां मोटी आया हुजो, दुकान ते विया हुजो, दर ठड़कायो हुजे ऐं बेल वॼाई हुजे, पर अव्हां कोन मिलिया, आया हुजूं। सो ही पाड़े जो हे कमु हुजे नंढड़ो, अव्हां जा ॿार मुंहिंजे ॿार खे तंग कंदा आहिनि, चङो अस्सलाम वालेकुम। सो हिकिड़ा माण्हू अहिड़ा बि हुजनि पंहिंजे ज़िंदगीअ में पंहिंजे स्टेल सां हलंदा हुजनि। सो हे अदो बि हूअं हुजे, सखर खां सखर जे मौसम, सखर जो हाल, सिंधू दरिया जो हाल पुसंदो हुजां। हा सो हाणे ईअं न हुजे अॻे ॻाईंदा हुजूं त अबा मुंहिंजे थर जो हाल ॾिसंदो हुजी त पोइ रोई पवंदो हुजी। सो हाणे वरी ईअं हुजे, जे मुंहिंजे दरिया जो हाल पुछंदे त पोइ रोई पवंदो हुजां। सो दरिया बासा जो हाल हमेशह ईअं ऊचो हुजे, दरिया बासा हमेशह ऊचो वहंदो हुजे,
दरिया बासा जी ॻाल्हि हमेशह हर माण्हू कंदो हुजे। सो दरिया बासा सां असां जूं ख़ुशियूं जुड़ियल हुजनि। दरिया बासा असांजो सम्झ ख़ुशियुनि जो हिकिड़ो अकसो हुजे। सिंधु दरिया असांजे ख़ुशीअ जो महवर मर्कज़ हुजे। हलो वालेकुम सलाम हुजे अदा। केरु कड़े सहर खां था? अच्छा साईं नवाब शाह खां हाजी खान जमाली। साईं छा हाल हुजे जमाई साहब? ख़ुशि हुजो, चङा भला तबियतूं बहार हुजनि। अल्हम्दुलिल्लाह ख़ैर आफियत शुक्र आहे। मुंहिंजी हिकिड़ी नंढड़ी फरमाइश हुई जेकॾहिं पूरी कयो त महिरबानी। बसि मूं चुप रहिया। हाल हवाल त हिक ॿिए खां वठंदा हुजो। फरमाइशूं अव्हां जूं न पूरियूं कंदा हुजूं पोइ ॿियो कंहिंजी फरमाइश हबा पूरी करूं? हा मां प्रोग्राम पे ॿुधो त उन जे सिलसिले में मुंहिंजे कॉल करे साईं जन खे चवां त हिकिड़ी फरमाइश नंढी पूरी करे ॾियो। न न इहे मोहबतूं हुजनि अव्हां जूं मोहबतूं। प्रोग्राम ॾिसंदा हुजो, वरी फ़ोन कॉल करे हाल हवाल करे वरी फरमाइश बि कंदा हुजो। इहे मोहबतूं अव्हां जूं कहिड़ी फरमाइश हुजे अव्हां जी? साईं या सोडल फ़कीर जो को बि कलाम हुजे या हलण फ़कीर जो को बि कलाम। हाई शाबाश। बसि पोइ अॼु मूं ते छॾे ॾींदो हुजे त अहिड़ा रंग ॾेखारींदो हुजे वञी थींदा हुजनि ख़ैर। वॾी महिरबानी हुजे। सो अव्हां जितो हुजो सुखिया हुजो। अॼु अहिड़ा रंग खणी हिन मौसम में बसि इहो मासी हूर हुजे। अॼु मूंखे इहो साग जो जमन भरे मोकिलो हुजे त कलाम बि अहिड़ा ॿुधाईंदो हुजांव जो अव्हां घर वेठा आहियो ख़ुशि थींदा हुजो। चवंदा हुजो हल अदा रामण अॼु त सफ़ा दिलि कल्याण करे छॾियो हुजे। पोइ जे साग न मिलियो हुजे पोइ जेको हाल मुंहिंजो बि अव्हां सां पेस पिरियां नालो हुजेव। अब चवंदा हुजनि त इहो कुझु पेट में हूंदो त माण्हू वाह वाह बि झूमर ॿोड़ी हणंदो हुजे ॻाल्हि ॿोड़ी। पोइ अॼुकल्ह सभु को साग खायो घरां वेठो ॿुधाईंदो हुजे दादा रामण हाणे बसि अञा साग खाई वेठो हुजां, चांवरनि जी मानीअ सां खाई वेठो हुजां, जोर जी मानी सां खाई वेठो हुजां, बिह खाई वेठो हुजां, साईं ॿोड़ खाई वेठो हुजां। पोइ अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा हुजो जो चवंदा हुजो गुड़ वारी चांहि पीती हुजे। पोइ फ़क़ीर त ईअं ॿुधंदे ॿुधंदे चवंदो हुजे त हल इन खां चङो ॻोठां वञा वरी खाई पी वरी पोइ अचे हेॾे अची रहंदो हुजां। सो मौसम जो हाल जो इहो सभु ख़्यालु रखणु खपनि। पर इहे साग मखण खीर माखियूं इहे किथां असांखे मिलंदियूं हुजनि, कीअं मिलंदियूं हुजनि? इहो जॾहिं सिंधु भाषा असांजो वहंदो हुजे, असांजा ॿेला आबाद हुजनि त इहे माखियूं थींदियूं हुजनि। इहो सिंधु वहंदो हुजे त गाह हुजनि, पोइ इहे ॿनियूं हुजनि, ॿारा हुजनि, पोइ माल हुजनि, पोइ इहे मखण थींदा हुजनि। पोइ बाक़ी न त कीअं? पोइ असां ज्वर काहूं, पोइ असां ॿाझरी, पोइ इहे चांवर काहूं। इहे सभु सिंधुअ जे आसिरे। पोइ सिंधुअ जे लाइ असां सभिनी खे कीअं हुजे ऐं कीअं रहणु खपंदो हुजे। सो हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा। केरु कड़े शहर खां था? अदा आमो गजण जुमशाई फटे खां। अदा छा हाल हुजे जुंग साई ठटे वारा? पंहिंजो नालड़ो त ॿुधाईंदो हुजी। अदा आमो गजण आमो। आमू? हाँ आओ आमू छा हाल हुजे? ख़ुशि हुजी? हाँ भाई खुशी में खुशी या तुम खुश हो जे? हा सभु ख़ैर लॻो पियो हुजे। आमू फ़ोन कई हुजे मूंखे अॼु वॾी ख़ुशी थी हुजे। वॾी मूंखे बि वॾी खुशी थी हुजे। वॾे अरसे खां पोइ तोसां ॻाल्हाईंदो हुजे। ॻाल्हाईंदो हुजे अलाए काॾे वियो हुजे। सफ़ा जीअं बालक स्कूल मां गैर हाज़िर हुजे त तुंहिंजी हालत बि इहा ई हुजे। बसि हिते उत्तर जी हवा लॻंदो हुजे। असीं वॾासीं माल सां। माल सां हुजी? हा टीवीअ जा खजी वञा न। आओ हा पोइ अॼु वरी नशरियात अची न हुजे। पर नसरियात अची वई हुजे ई न। हा बिल्कुलु बिल्कुलु। न न पोइ इहो कंदो वञे। न न इहो मोबलेल जो हुजे त मोबलेल में बि हलई माल बि चारींदो वतंदो हुजे ऐं रामण खे बि ॾिसंदो ॿुधंदो हुजे। मोबलेल में वरी पेके बि कोन हुजे, फेरी वारो कमु हुजे तॾहिं कमु हले। हा यार इहा ॻाल्हि बि हुजे। हा भई न न सही हुजे। तूं पंहिंजी सोच जे मुताबिक़ पंहिंजी सोच मुताबिक़ पंहिंजे खीसे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदो हुजे। हा वरी पेर ॾिघा कंदो वञे वरी सी थींदो वञे। थोड़ खां पेर ॿाहिरि निकिरी ईंदो वञे न। हाओ पोइ वरी सी थींदो वञे। हा न न इहो सही हुजे। ज़िंदगी खे थोरो लोही वेड़ींदो हुजे। को कोट नओं पुराणो वठी पाए छॾींदो हुजे। बाबा पाण जो बचाव कंदो हुजे। हा बिल्कुलु बिल्कुलु। भला कीअं रंग लॻंदा हुजनि प्रोग्राम खे ॾिसंदो हुजे त? प्रोग्राम ॾिसण में ॾाढो मज़ो ईंदो। पर कॾहिं कॾहिं नशरात ईंदो वञो वञे।
पोइ सफ़ा कमु ख़राबु थी वेंदो हुजे। न न ख़राबु कीअं, पोइ थोरो उनखे खारे खे सिधो करे सही रखंदो हुजी। खारो हवा तेज़ लॻंदो हुजे। पोइ हाणे हवा खां त हाणे तूं खारे खे काबू न करे सघंदो हुजे, पोइ ज़िंदगी खे कीअं गुज़ारींदो हुजे यार। आम्हूं हाणे ईअं थींदो हुजे। हाणे वॾी छितूं रखंदो हुजे। ॿियो न त हाणे दुनिया हे ॾिसी त माण्हू महल बिल्डिंगूं ठाहे वेंदो हुजे, हाणे आम्हूं खां खारो काबू न थींदो। हाणे आम्हूं खारे खे सफ़ा ॿधी छॾियो हुजे, वेल्डिंग कराए छॾी हुजे। हा जे ॿीहर खारो आम्हूं हेॾे होॾे थियो त मां तोसां गॾु खारे खे ॿधंदो हुजां। पर हाणे कोन थींदो, हाणे कोन थींदो। हाणे हिकिड़ो कुर्ब कंदो हुजे, आओ गानो हिकिड़ो ॿुधाईंदो हुजे। गानो भलो ॿुधाईंदो हुजे, खारे खे काबू कंदो हुजे न पंहिंजी यारी हुजे न त पोइ यारीअ ते हथु खणंदा हुजूं। न न हाणे खारो काॾे करणु ॾींदो। हे खारो असांजे यारीअ में घारी विझो वेठो हुजे। हा हाणे जलाल चंद जो गानो खे ॿुधाईंदो हुजे। अॼु कलाम अहिड़ा ॿुधाईंदो हुजे जो तूं रुॻो टीवीअ जे अॻियां हीअं सफ़ा मन थी वेंदो हुजी। वॾी महिरबानी हुजे। लख थोरा जे सो समुंड जे कंधीअ ते दरिया जे कंधीअ जा रहवासी जेके हुजनि, पोइ मारवाड़ा हुजनि, मज़दूर हुजनि, हारी हुजनि, मुहाणा हुजनि, जेके बि हुजनि उहे सभु मुंहिंजे हिन प्रोग्राम जा मोर हुजनि। पोइ शहर में हुजनि, पोइ शहर में रहनि, पोइ दुनिया में रहनि, दुनिया जे कुंड कुर्छ में जिते जिते रहंदा हुजनि उन्हनि सभिनी खे। पर हिन जेका ॻाल्हि हुजे हींअर जेका अहवाल माण्हू सां हलंदो हुजे उन्हनि रंगनि में हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो हलो वालेकुम सलाम मोलाली मदद अबा। सभु ख़ैर लॻो पियो हुजे, ॿियो ख़ैर हुजे, ठीकु हुजी, चङो भलो हुजी, तबियतूं बहार हुजनि। सभु ख़ैर लॻो पियो हुजे मिठा, लाज़मी तोखे मेले जी मिठाई खाराईंदो हुजां, तुंहिंजो नंबर मूं वटि अची वियो हुजे मिठा। न बाबा तुंहिंजी मिठाईअ खां मां ईअं चङो हुजां यार, वॾी महिरबानी हुजे तुंहिंजी। तूं हरू भर वेही 5 साल थिया हुजनि मिठाई ॻाल्हि। बाबा तोसां हूअं ई कुर्बत हुजे, बाक़ी इहे जेके हुजनि उल्टा सिधा इहे जे हवाल हणंदो हुजे त वात मिठो कराईंदो हुजे, हीअं कंदो न हुजे। न बाबा हाणे बसि माना परे खां पंहिंजी दुआ सलाम हुजे था, भली करे हुजे था, ख़ुशि हुजे मालिक। न बाबा न बाबा चई त मां इहो परेस क्लब ते ईंदो हुजां, गुलशन हदीद मां दोस्तनि सां गॾिजी असली रामण सां मिलंदो हुजां, तुंहिंजे आसरे ईअं हुजे हेॾे वॾे शहर में रस में मां अॻियां पोयां थी। बाबा ॻाल्हि सिधी हुजे हाणे बाबा तोसां दुआ सलाम असांजी हितां खां बसि असली बाहन बधे जी बसि हुजे। ज़रूरु ज़रूरु सभिनी दोस्तनि खे सलाम ॾींदो हुजे, ज़रूरु कलाम ॾेखारींदो हुजे, ज़रूरु। वरी महिरबानी जे लख थोरा हुजनि, पर अधे वरी सखर खां दरिया जे कंधीअ तां वेही फोन कई हुजे त ही कलाम हुजे महराण टीवीअ जो, शेख याज़ जी शाइरी हुजे। सो जे हाव न हारी कोहारल, सो कोहारल खे हाव न हारणु खपंदो हुजे। कोहारल जेके हुजनि उहे पंहिंजी ॻाल्हि, पंहिंजी ॻणत, पंहिंजे सिंधूअ सां मोहबत, पंहिंजे धरतीअ सां मोहबत, पंहिंजे मारवड़नि सां, पंहिंजे जहांगीरनि सां, पंहिंजे सिंधूअ सां, पंहिंजे मुहाणनि जे ख़्यालु रखण लाइ पंहिंजे जेको हुजे सिंधूअ जे मागनि जो, मकाननि जो, इन्हनि सभिनी जो ख़्यालु रखणो हुजे। सो मां सभिनी जे नाले कंदो हुजां जे हाव न हारी कोहारल। पोइ हे सभु कुझु असां जेके हुजनि पंहिंजा रंग मचाए वेठा हुजूं, मचाए वठंदा हुजूं। सो इहो ॾिसंदा हुजो, उन खां पोइ वापसि ईंदो हुजां ऐं राधुल खे बि ॾिसंदो हुजां त मासी हूर भला को साॻु ॾिनो हुजां, अञा हे रामण ईअं रुॻो सुबुह सां 3 दफ़ा ॾंदण हणो बीठो हुजे त नेरनि कंदो हुजां अॼु साॻ सां। ओ राधुल मासी हूर ईंदे हुजी हाणे न कथ ॾींदी हुजे मासी हूर खेॾां वेही वेही भला को सॼो सिज लाहिणो हुजे छा? दुनिया वञी जेको हुजे कम करूं करे, हारी पंहिंजा कम करे, मज़दूर पंहिंजा कम करे, हाणे घर ॾांहुं वरण जा हुजनि, तोखां इहो ॼमन साग जो वठो कोन पुॼंदो हुजे। भली मर्द वेठो घर में कूं कूं कंदो हुजे,
माई को दुनियादारी बि ॾिसणी हुजे, हद थी वई हुजे, पाण खां त न कुनी चढ़ंदी हुजे त न कुझु न कुझु माफ़ कंदा हुजो, असां जो ॻाल्हाइण में पवंदा हुजूं त तार ई निकिरी पवंदी हुजे जो जहिड़ो हेॾे घर ॻाल्हायूं अहिड़ो अव्हां जे साम्हूं। सो दुनिया में इहो उथण वेहण जे लाइ, माण्हू ॻाल्हि करण जे लाइ, घर में बि ॻाल्हि ॿोल्हि करण जे लाइ अहिड़ो को माण्हू रखंदो हुजे, रुखो पोइ छा कंदो हुजे, माण्हू कंहिंखे ॿुधाईंदो हुजे पंहिंजो इहो ॾुख। हलो, वालेकुम सलाम हुजे अदा, केरु कहिड़े शहर खां था? मेहराब खान जुड़े जो रामू राधा छा कयो रे? छा हाल हुजे अदा? मेहराब ख़ुशि हुजी, चङो भलो। हा राज को महिरबानी करे, मन मोकिल जो को ॿुधा महिरबानी करे। यार अॼु दोस्त फरमाइश कई हुजे, परियां हुनखे पोइ वरी तुंहिंजो रंग रखंदो हुजां ज़रूरु। महिरबानी तुंहिंजी वॾी। हाज़िर हाज़िर हाज़िर, मोहबतूं हुजनि, मोहबतूं लख थोरा हुजनि। सो इहो अदो मेहराब हुजे जुणे जो, खॾड़े खां फ़ोन कंदो हुजे, सो इहो वरी चवंदो हुजे त अहमद मुगल जो को कलाम सो ज़रूरु अदा, कलामनि लाइ त असां हिते वेठा हुजूं, पर अहिड़ा हुजनि जो दोस्त कंहिं कुंड खां कंहिं पासे खां अहिड़े पासनि खां फ़ोन कॉल कंदा हुजनि, अदा हीअ फरमेस, अदा हीअ फरमेस। हलो, वालेकुम सलाम हुजे अदा, केरु कहिड़े शहर खां था? अदा गेबी दरे वारा आमिर बख्श, ख़ुशि हुजी, चङो भलो, तबियतूं बहार? बसि ख़ैरु लॻो पियो हुजे, तूं ॾाढा साग वाग खाए वेठो हुजे, आऊं अॼु हुजांइ साग जे आसरे। मासी हूर ॾे हो जमन मोकिलियो हुजे, राधुल समेत न सो हाणे इहो साईं जमन मोकिलियो हुजे, अलाए मासी खे कावड़ लॻी हुजे, अलाए छा हाणे। बाबा मासी हूर या त ॿई हिक ॿिए सां ईअं जुट हुजनि जहिड़े में, या त पोइ साग मिलंदो हुजे, या त जमन बि न मिलंदो हुजे। बाबा अॼुकल्ह जनानूं बि वेहंदियूं हुजनि हिक ॿिए सां, पोइ ॻाल्हि में पोइ पराई हुन भित जी ॻाल्हि, हुन भित जी ॻाल्हि, पोइ जहिड़ो असलो हुकूमत इहे हलाईंदियूं हुजनि। बाबा ने साग मां अॼु नेरनि ते हुजनि सफ़ा ऐं साग जे आसरे, मूं चयो अॼु साग खां बिना नेरनि ई रामण न कंदो हुजे। हाणे इजी लोड ते साग ईंदो हुजे यार, त हाणे इहो तव्हां बि वेही माना इहो दरिया जे कंधीअ ते साग चणो मटर पंहिंजो कायो वेठा हुजो, हाणे असां त खिलंदा हुजो यार, हाणे ॾाह थींदा हुजो, हाणे ईअं के कंदा हुजो। बसि यार हाणे ईअं चवंदो हुजे, अञा दादा रामण तूं हलियो ईंदो हुजे, 2-3 ॾींहं ते साग मखण माखियूं खाई पोइ वेंदो हुजे, ईअं हाणे के बि दरिया इहो बसि अदा ॻाल्हि बसि तुंहिंजे हाल मां मूं मालूम थी वियो हुजे त पोइ हाणे कहिड़ो अचणो हुजे। मां साईं अची जो पुॼंदो हुजां, पोइ वरी चवंदो हुजे अदा वेंदो हुजां कमकार असांखे, पोइ वरी मां चवां अदो मसरूफ़ हुजे, मुंहिंजो साग उते ई छुटो। ॿियो ख़ैरु हुजे, ख़ुशि हुजी, चङो भलो? दुआ दुआ मालिक साईं गजु ॾींदो हुजे बाबा। इहे चणा मटर इहे साग अव्हां वटि ईअं सम्झो त हमेशह ईअं गुल गुलजारीअ जीअं थींदा हुजनि, अव्हां ख़ुशि हुजो, अव्हां ख़ुशि रामण ख़ुशि। सो इहे अव्हां जूं मोहबतूं हुजनि, हाल बि पुछंदा हुजो, साग जो बि मालूम हुजेव त रामण खे साग वणंदो हुजे। सो रामण खे बाबा दरिया जे कंधीअ ते जेके बि पंहिंजा खाधा हुजनि, पंहिंजा फसल हुजनि, पंहिंजा मारवड़ा झांगीअड़ा, इहे ॾिसो त वणज वापार करण वारा, इहे सभु मुंहिंजा पंहिंजा हुजनि। हा ॻाल्हि कंदो हुजे। हा यार अॼु फरमाइश, हा ज़रूरु ज़रूरु ज़रूरु, हींअर हिकिड़े दोस्त 2-3 जी फरमाइश हुजे, सो उहा करे वरी मथां तुंहिंजी फरमाइश रखंदो हुजां। इहे मोहबतूं न महिरबानी, अव्हां जूं मोहबतूं हुजनि, सुबुह सां वेठा हुजो, इंतज़ारु कंदा हुजो त केॾी महिल रामण ईंदो हुजे, महिराण टीवीअ जा रंग ॾिसंदा हुजूं। अञा त साल जे पछाड़ीअ में पूरे साल जी इहा कहाणी अञा ॿुधाईंदो हुजांव, हाणे त साल पुॼे, नओं साल ईंदो हुजे, अचण वारो हुजे, सो पंहिंजे सऊर खे वधाईंदा हुजो, नई सोच रखंदा हुजो, नए सिर ॻोठनि खे सुहिणे नमूने अॾींदा हुजो, तालीम में अॻियां वधंदा हुजो। इहे जेको कमियूं कोताहियूं जेके इहे ॿाड़ायूं हुजनि, इहे कावड़ूं हुजनि, इहे अनाऊं हुजनि, इहे हिन साल में कढी ॿाहिरि उछलाईंदा हुजो।
अहिड़ी ज़िंदगी सच पुछो गुज़ारींदा हुजो न मोहबत वारी। सॼो ॾींहुं माण्हू इहो चए त शाम जो कुर्ब वारी कचहरी करणी हुजे, पंहिंजनि सां वेहणो हुजे। हलो सो पंहिंजनि सां कचहरी, पंहिंजनि सां हाल अहिवाल, पंहिंजनि बालकनि सां, हुनरमंदनि सां कचहरी, मालवंद सां कचहरी हुजे। पोइ इहे जेके बि हुजनि उन्हनि सभिनी सां वेहंदा हुजो। हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो हेलो अबा केरु कड़े सर खां बा? अली मोहम्मद पुरानी न्यू फैजाबाद। कहिड़े सर खां साईं? न्यू फैजाबाद, न्यू फैजाबाद। ॿियो छा हाल हुजे साईं? ठीकु हुजो, चङा भला हुजो? अल्हम्दुलिल्लाह। और इहो मूंखे को जी ज़रीना जो कलाम ॿुधायो, जी ज़रीना जो कलाम। हा ज़रूरु ज़रूरु ॿुधाईंदो हुजां। अॼु पहिरियों दफ़ो शामिल थिया हुजो, भली कार चवंदो हुजां अव्हांखे। भले तूं पुछे सही, सभु ख़ैरु लॻो पिया? सभु ख़ैरु हुजे। मूं चयो अलाए तकड़ा हुजो, काॾे वेंदा हुजो कमकार असांखे, बसि पोइ मिड़े फोन करे चयो हुजे अलाए मूं सम्झो त चवंदो बसि रामण खे नियापो ॾेई बसि वरी कमकार लाहे पोइ वापसि ईंदो हुजां। महिरबानी महिरबानी। जी ज़रीना जो कलाम ॿुधायो मूंखे। हा साईं ज़रूरु ज़रूरु। थोरो हाल दोस्त जी फरमाइश हुजे, थोरो इंतज़ार सां ॾिसंदो जी ज़रूरु। महिरबानी महिरबानी। मोहबतूं मोहबतूं, वॾी महिरबानी हुजे। मूं सम्झो हुजे त अधु को वॾो असरु सुबुह सां तयारु थियो लॻो बीठो हुजे, अलाए मूं अॻे अधे नेरनि बि कई हुजे, अलाए न कई हुजे, वेंदो हुजे। हींअर दुनिया जा कम बेड़ा हुजनि, घर जो ख़ैर सली कमु अहिड़ो हुजे माण्हू सुबुह सां उथंदो हुजे त इहे घर जूं खोड़सारियूं शयूं विसरियूं पियूं हुजनि। पोइ बालक बि आराम में हुजनि, उहे स्कूल मां मोटनि जा स्कूल में हुजनि। पोइ इहे कम कारियूं लाहे वरी माण्हू मोटे वरी दुनिया जो ॿियो कमु त अधु सिज त इन में माण्हूअ जो लही वेंदो हुजे, ॾींहुं नंढो। पर अॼु जो कमु सुभाणे ते न छॾींदा हुजो, घर जा कम पूरा करे छॾींदा हुजो। घर जी ओन न हुजे त पोइ माण्हू किथे कलाकु सवा निकिरी को ॿियो कमु बि करे सघंदो हुजे। हाणे घर जी भाॼी अध में हुजे, पोइ घर जो सामान अध में, पोइ माण्हू न हेॾे जो न हेॾे जो, पोइ फिकुर पोइ हो फिकुर, इन करे घर जे कमनि खे सुलझाईंदा हुजो। हलो रामो काका कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ख़ैरु? हा बसि सभु ख़ैरु। केरु हुजे मुंहिंजो अदो, कहिड़े शहर खां हुजे? सर जेतमाल सिंह राजपूत थो ॻाल्हायां, ॻोठ सोनलबो, इस्लाम कोट सरपारकर। वाह 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 वाह, छा हाल हुजे अबा? ख़ुशि हुजी, ॿियो ख़ैरु हुजे? जा करम। वाह 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 वाह, मोहबतूं अवां जूं। अॼु कीअं ज़ाद कयो हुजे त रामण खे फोनड़ी कंदो हुजां? इस्लाम कोट जे आस पास हुजो? जी आओ सरपारकर जबल। वाह 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 वाह, पोइ माना उते बाक़ाइदे वेही प्रोग्राम खे ॾिसंदो हुजी न? हा टीवी ॿुधा आहियूं। वाह 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 वाह, पोइ हिते फोन जो इहो मोबाइल जा सिग्नल थोरो हीअं थींदो हुजे या थोरो हीअं थींदो हुजे त असुल आवाज़ु सही ईंदो हुजे। हा मथे भिट ते बीठो हुजे? भिट ते भिट। हाय 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 वाह वाह, माना सफ़ा मूं चई दादा जैसल में रखां, मूं सम्झो असल सफ़ा जैसल मीर में बीठो हुजे। हा जैसल। सो ये जी 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 जी, बसि इहो भिट ते बीठो हुजे। पोइ मोबाइल जा सिग्नल फ़कीर बाबा जैसलमेर हुजे, थर हुजे, थर पारकर हुजे, मिठी हुजे, जिते बि हुजो। ओ जिते मुंहिंजा मारू अड़ा, जिते मुंहिंजा सांगी अड़ा। हाय हाय, उमरां विंदड़ो पुछां को अला, जिते मुंहिंजा मारू अड़ा। वाह वाह, बेटा साईं बि हाय हाय सोना बेटाई, अहिड़ो त असांखे सभिनि खे कुर्ब में हिन क़ाबू करे कड़ी करे छॾियो हुजे। पोइ जेको जिते वेठो हुजे मोहबत में अहिड़ो त गढियो पियो हुजे जीअं हिननि जा रंग हुजनि। हलो वालेकुम सलाम हुजे अदा, केरु कहिड़े शहर खां भा? नवाब शाह खां। छा हाल हुजे अदा? ख़ुशि हुजी, चङो भलो, तबियत ॿाहिरि?
सब सब ख़ैर लॻो पियो हुजे तो वटि बि इहो अर्ज़ु हलाए छो मोबाइल में कोई इहो मसइलो हुजे सिग्नल जो जी 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 कुझु फ़र्क़ु हूंदो ज़रूरु हा बा ॿियो ख़ैर हुजे ख़ुशि जी बचड़ा ख़ुशि ओड़ो पाड़ो ख़ुशि बसि अवां ख़ुशि हुजो बचड़ा ख़ुशि कुर्ब हुजनि अवां में कुर्बदारियूं हुजनि त हे रामण बागड़ी ख़ुशि जी जी तव्हांजो प्रोग्राम काफ़ी टाइम भला प्रोग्राम ॾिसंदो त हुजी न जी जी साम्हूं ॾिसूं था पिया बसि पोइ कीअं कीअं रंग लॻंदा हुजनि दिलि सां ॿुधाईंदो हुजे बसि इहो तो वटि सिग्नल जी कमी हुजे मोबाइल जी पर हाणे फ़ोन कई हुजे पहिरियों दफ़ो पोइ जेको बि अव्हां जो हाल पोइ जेके लफ़्ज़ मूं ताईं पुॻा हुजनि इहे मोहबत भरिया सो अव्हां मुंहिंजे लाइ अव्हां माणिक मोती हुजो सच पुछो न मोतीअ जी लार हुजे न अव्हां सभु मुंहिंजे लाइ ईअं हुजो महिराण टीवी लाइ ईअं हुजो वादीअ महिराण लाइ ईअं हुजो महिराण टीवी सम्झो अव्हां जो अङण हुजे सिंध जी सुञाण सिर्फ़ु महिराण सो अव्हां जेके हुजो मोहबत कंदा हुजो भिटाई साईं जूं 7 सुरमियूं बि महिराण वटि महिराण टीवी सिंधूअ जे कंधीअ ते सम्झो हो महिराण ही बि महिराण वादीअ महिराण जो ही अकस हुजे महिराण टीवी सो अव्हां त जुड़ियल हुजो पोइ शाह साचल सामी जुड़ियल हुजे पोइ रंग जुड़ियल हुजनि पोइ ॻाल्हियूं पोइ कचहरियूं पोइ बैंत पोइ कार्टून पोइ इहे कलाम काफियूं वायूं पोइ ॾेह में हुजो परॾेह में हुजो ज़ात पात खां मथां थी सभु रंग अव्हां जे ख़िदमत में पेश कंदा हुजूं हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे हलो हेलो अस्सलाम वालेकुम नमस्ते वालेकुम सलाम अजादा हैदर भट्टी छा हाल हुजे ख़ुशि हुजी चङो भलो अल्हम्दुलिल्लाह तव्हां ख़ुशि जो ॿियो मुंहिंजी ख़ैर हुजे न सभु ख़ैर लॻो पियो हुजे तुंहिंजे आसरे अॼु मूंखे साग न मिलियो हुजे मूं अॼु मासी हूर खे कल्ह खां वठी मिंथूं करियूं हुजनि मासी मूंखे को साग जो ॼमन ॾींदी हुजी न साग पची वेंदो यार हे हथ ॿधंदो हुजे दादा मूं तुंहिंजे साग खां बसि करी तूं अहिड़ो कयो हुजे जो मां असली साग खाइण छॾे ॾींदो हुजां कावड़ जा मूं बसि हिकिड़ो त ज़ैतून खाइण खां बसि कई हुजे ॿियो इहो साग खाइण खां सो बसि तुंहिंजी बि इहा ॻाल्हि हुजे सदाईं वेझो साग पहुतो गनरनि वारो साग पहुतो हाणे साग जा पन अहिड़ा भला थिया हुजनि जो वञी थींदा हुजनि ख़ैर बसि मूं चइजो दरिया जो लट पियो हुजे हिते साग भलो थींदो हुजे मूंखे असली को ॻाल्हि वणंदी हुजे त इहो यार साग पोइ मटर पोइ लुलुर पोइ झुल पोइ इहे सभु इहे मिलाए करे साग में खाईंदो हुजां बसि इहो त आहे बसि ॻाल्हि पूरी करे छॾी दादा बसि उमेद न सारींदो हुजी साग में छा चयो हुजे त बसि सही आहे माना उमेद ई न सारींदो हुजे हैदर भट्टीअ में साग जे लाइ बसि यार हाणे तव्हां माने इहा साग जी उमेद बि न रही हुजे हल ॾेरा माना आहे तुंहिंजा भाग वॾी महिरबानी हुजे सो हाणे वरी ख़बरुनि जो टाइम हुजे दुनिया में सियासत में हेॾे थधि लॻी पई हुजे सीउ कोट सियासत में गर्मी लॻी पई हुजे सो हाणे सियासत में गर्मी हुजे पोइ इहे मसइला कहिड़ा हुजनि मामला कहिड़ा हुजनि इहो सभु वरी ख़बरुनि में ॾिसंदा हुजो महिराण टीवीअ जूं ख़बरूं बि अव्हां ॾिसो हाल अहिवाल पुछंदा बि हुजो ॿुधंदा बि हुजो पर उन खां पहिरियां फरमासूं खोड़ हुजनि त जलाल चांडियो सुबुह जो अहिड़ी थधि में अहिड़ी मौसम में नेरनि कई हुजे साग सां पोइ लस्सीअ सां मानी पोइ ॿोड़ सां पोइ जेको बि नेरनि कयो हाल अहिवाल कयो पाण में वेठा हुजो पोइ चहर में वरी जलाल चांडे जो कलाम हुजे पोइ छा हुजे सम्झो पर ॾींदो ॾेह मयार उहो यार अहिड़ा कम कंदा हुजो जो सुभाणे वरी मयार न कोई अव्हांखे ॾींदो हुजे न को ॾेह अव्हांखे मयार ॾींदो हुजे न को ईंदड़ नसुल अव्हांखे मयार ॾींदो हुजे त असांखे तालीम न ॾिनी हुजनि असांखे हुनर न सेखारिया हुजनि असांखे पुठि ते करे विया हुजनि
वॾनि असां लाइ कहिड़ी कमाई कई हुजे, सुञाणनि कहिड़ी कमाई कई हुजे, सियासतदाननि असां लाइ छा कयो हुजे, ॾाहनि छा कयो हुजे, सुघड़नि अहिड़ा पैथ असांखे न ॿुधाया हुजनि, भिटाई जे कलाम में हेॾी सघ हुजे, पोइ बाक़ी छा सिखिया हुजूं, छा पढ़िया हुजूं, इल्मु पढ़िया हुजूं त कढ़िया न हुजूं, जे ख़ाली वरी कढ़िया हुजूं त पढ़िया न हुजूं, पर इहे सभु ॻाल्हियूं हुजनि त माण्हू हिकिड़ो सुहिणो ॻोठ, सुहिणो शहर, सुहिणी भूमि ते रंग निराला थी पवंदा हुजनि। सो जलाल चांडे जो कलाम हुजे, मथां ख़बरूं हुजनि, ख़बरुनि खां पोइ वापसि ईंदा हुजूं त तव्हां जूं अञा असां जूं खोड़ सारियूं ख़बरूं हुजनि। ओ मासी हूर अलख जे बेड़ो तार मुंहिंजो, ओ नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो, आहियां निंधर निमाणी, आहियां निंधर निमाणी, मूंखे आधार तुंहिंजो नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो, ओ नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो, आहियां निंधर निमाणी, आहियां निंधर निमाणी, मूंखे आधार तुंहिंजो नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो। हिकु दफ़ो ॿीहर भली कार अव्हांखे ॾे हुजो, परॾे हुजो, साणीअ वासियुनि खे सिक भरियो, हिकु दफ़ो ॿीहर सलाम भली करे आया हुजो, जी करे आया हुजो। हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो हेलो जी अदा, केरु कहिड़े शहर खां भा? आज़ाद मरी चक नंबर 50 खां। अबा तूं त सदाईं आज़ाद लॻो पियो हुजे, ईअं सदाईं आज़ाद हुजी। चाल अवाल हुजे, ख़ुशि हुजी, चङो भलो, ॿियो ख़ैरु हुजे। खैर हुजे छा, ठीक दुआ मन तव्हांजी दुआ। अॼु रात लाइ किथे जावे, साग वठण वई छा किथे? बसि पोइ अव्हां इहे साग पोखिया हुजनि, इहे अव्हां जूं ज़मीनूं, पोइ मुंहिंजे कड़े कम जा जो साग जी हिकिड़ी हड़प नथा मोकिलो यार। मां त तव्हांखे चयो साग खाओ, मखण खाओ अची। हाणे साग खावां, मखण खावां अची, ओ जॾहिं इहा ख़बर हुजे त मासी हूर खे चयो हुजे तॾहिं वञी ॻाल्हि कई हुजे। आज हिकिड़ो टीवी में रहंदो हुजी तूं? न हिते, हा हा टीवीअ में रहियो पियो हुजांइ बसि। हा चांहि पींदा हुजो चांहि? बसि हाणे तुंहिंजो कमु इहो ई हुजे त बसि चांहि कुझु नेरनि करे पोइ माण्हू चांहि ख़ाली पेट ते चांहि पीअंदो हुजां त पोइ वरी सम्झी त कहिड़ो असुल दुनिया में कमाई कंदो हुजां। पापा खाईंदा हुजो भला, पापा चांहि सां गॾु? पापा खाई खाई त इहो हाल थियो हुजे वञी, हाणे साग खाइणो हुजे। हा छा खाईंदा हुजो पोइ तव्हां? बाबा साग, गनरनि वारो साग, सरियं जो साग। असां कल्ह गुड़ ठाहींदो हुजे, हुन में किशमिशा विझंदा हुजनि, तिर विझंदा हुजनि, खाजा विझंदा हुजनि, उहो खाईंदा वञो भला। बसि पोइ इहो चको नंबर 50 में वेठो हुजी न? हा मां 50 में वेठो हुजां। बसि हिन 50 ते पोइ इहो बादामनि वारो वारो साग पको पको मूंखे खाइणो पवंदो हुजे साईं। असांखे हिकिड़ो बिरोचकी गानो ॿुधाईंदा हुजनि। अॼु अहिड़ा रंग ॿुधाईंदो हुजे, वञी थींदा हुजनि ख़ैर मिठड़ा आज़ाद। वॾी महिरबानी हुजे। साल अव्हां ईअं पखियुनि जी आज़ाद हुजो, मोहबत कंदड़ हुजो, अव्हां जी मर्ज़ी हुजे, पंहिंजे धरतीअ ते ईअं अमन सां, आस्तगीअ सां, मोहबतुनि सां ईअं आज़ाद फिज़ा में ज़िंदगी गुज़ारींदा हुजो। हलो अस्सलाम वालेकुम बाबा साईं। वालेकुम सलाम हुजे अदा, केरु कहिड़े शहर खां भा? बाबा तव्हांजो ख़ातम सिकंदर बतीन मां। बाबा भली करे आया हुजो, असां पाण खादम फ़क़ीर लॻा पिया हुजो अव्हां सभिनी जा। बिल्कुलु बराबरि बाबा, पियो ख़ैर आहे। रामू साईं ऐं राधा किथे आहे बाबा साईं?
अब इहो सुबुह खां वठी अॼु तूं सच पुछी त सिक लॻी हुजे त यार इहो साॻ ऐं मूं चयो को जोर जी मानी को चांवरनि जी मानी को बाजर इहो को थोरो सियारे खे ज़ाइके खे वठंदो हुजां वाह वाह सुभान अल्लाह वाह वाह ज़बरदस्त साईं सोभा इहो कुनी वञी हिकिड़े कुंभार खां वठी आयो हुजां त राति लाइ चाढ़ींदी हुजे कुनीअ खे फेराइजो हेठि हयो हुजेसि त हाणे चयो कुनियुनि जो दौरु ख़तमु थी वियो हुजे हाणे छा कनि पोइ मासी हूर खे मिंथड़ी कई हुजे जमन मोकिलियो हुजे राधुल खणी जमन वई हुजे हाणे या त जमन मोटंदो हुजे या त साॻ ईअं अचे जमन ख़ाली मुंहं खे लॻंदो हुजे बसि सही बाबा ॿियो ख़ैर आहे ॿियो ख़ैर आहे बदीन ख़ुशि बिल्कुलु ख़ुशि अल्हम्दुलिल्लाह बदीन जा मुंहिंजा मारवाड़ा कीअं हुजनि साईं बसि सही आहिनि वीचारा बसि मिड़ी पिया हुन वारी ॻाल्हि में वक़्तु कढनि न न वक़्तु छो कटींदा हुजनि जिंदगी मिली हुजे हुनखे सुहिणो गुज़ारींदा हुजनि सही था चओ बिल्कुलु बिल्कुुलु इल्म में कीअं हुजनि मुंहिंजा इहे बदीन वारा साईं सुठा आहिनि सही आहिनि माशाल्लाह न न ॻाल्हि सही ॿुधाईंदो हुजे इल्म में हुनर में केतिरा अकाबर थिया हुजनि इहो मूंखे ॿुधाईंदो हुजे साईं बिल्कुलु हुनर ऐं तइलीम याफ़्ता आहिनि बदीन वारा में हिते असां वटि यार बदीन जा इहे स्कूल बि भला हुजनि हिन में शागिर्द बि ॾाढा पढ़ंदा हुजनि मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी हुजे बिल्कुलु बाबा बिल्कुलु बिल्कुलु सही था सो इहे मूंखे सच पुछो त फ़क़ीर माण्हू हुजां दिलि चवंदी हुजे त इहे स्कूल में जेतिरा इहे सरकारीअ में शागिर्द एॾा सुहिणा तयारु थी बैत पढ़ंदा हुजनि वायूं पोइ इहे मुक़ाबला कंदा हुजनि सभिनी खे गुल अर्पींदो हुजां यार बिल्कुलु बाबा बिल्कुलु सही ॻाल्हि आहे मुंहिंजो बि टे चारि नंढड़ियूं आहिनि उहे स्कूल में विधियूं आहिनि अॻे चकर तव्हां सां ॻाल्हि ॿोल थी तव्हां चयो मुंहिंजी नंढड़ियुनि बेबियुनि खे ॿ टे रुपया ख़र्ची मुंहिंजे नाले ॾेई छॾिजो इहो कर्ज़ु वठण लाइ अॼु फोनड़ी कई हुजे छा यार पोइ मां ॾींदो हुजां असांजी त दिलि चवंदी आहे अवां ॻाल्हाइण जा ॿ टे बोल ॿुधो आहे फ़क़ीरनि जा न न इहे आवाजूं मां बद पोइ कीअं हुजनि इहे नंढड़ियूं स्कूल वञियूं हुजनि बाक़ाइदे बिल्कुलु हीअं त हिननि जा इम्तिहान हलनि पिया रोज़ सवेरे निकिरनि था इम्तिहान आहे वरी 11 बजे वापसी आहे हा यार इहो इम्तिहान वाक़ई पोइ इहो तयारी कई हुजे न बिल्कुलु इनशाला बाबा साईं यार इहो तव्हांखे लख साबस हुजे नियाणियूं पढ़ाईंदा हुजो तव्हां असुल मुंहिंजे लाइ सम्झो वॾा ॾहा हुजो वॾी महिरबानी अव्हांजी वॾी महिरबानी अव्हां जहिड़ा मोहबती माण्हू इहे जेके नियाणियूं पढ़ाइनि नियाणियुनि खे पुटनि जी पढ़ाईंदा हुजनि न इहा मुंहिंजी असुल वॾी ख़ुशी इहा हुजे महिरान टीवीअ जी बि ख़ुशी हुजे इहा बिल्कुलु बाबा बिल्कुलु नियाणियूं त वॾी नियाणियूं आहिनि बाबा साईं हा नियाणियूं पढ़ियूं लिखियूं हुजनि न त पोइ सच पुछो त असांजी सुहारी सिंध जी सींध ईअं सूंहं भरी रहंदी हुजे बेशक 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 कीअं प्रोग्राम लॻंदो हुजे रंगड़ा कीअं लॻे फर्स्ट क्लास राधा रामू जो प्रोग्राम असांजी दिलि सां थो निकिरे बिल्कुलु बाक़ाइदे दिलि सां चवंदो हुजे बिल्कुलु दिलि सां दुआ बि ॾींदो हुजे इनशाला अला करे ख़ुशि आहियूं हूंदो तव्हांजी सॼी टीम मुंहिंजो बि अव्हांखे बि सलाम हुजे त मुंहिंजी भाॼीअ खे बि सलाम हुजे जो बचड़ा पढ़ाईंदा हुजो नियाणियूं पढ़ाईंदा हुजो त भाॼीअ खे बि मुंहिंजा एतिरा ई सलाम हुजनि वालेकुम सलाम फ़कीर साईं बिल्कुलु बिल्कुलु सो बसि भिटाई जी दुआ हुजे अव्हांखे अबा वॾी महिरबानी हुजे लख थोरा सो जेके अबा बचड़ा पढ़ाइनि जेके नियाणियूं पढ़ाइनि पुटड़नि खे बि पढ़ाईंदा हुजनि नियाणियुनि खे बि पुटड़नि जी पढ़ाईंदा हुजनि उन्हनि सभिनी खे सलाम उन्हनि जे लाइ त पोइ भिटाईअ जी भुएं ख़ुशि थींदी हुजे तो भिटाई साईं त पोइ त सम्झो भिटाई जा जेके सुर हुजनि पोइ इहो कपाइती लाइ बि हुजनि पोइ तालीम वारे पोइ सघ वारे जे लाइ पोइ अॻु भरे थियण जे लाइ भिटाई ससुईअ में त इहो नियाणियुनि खे हिननि सभिनी खे हौसलो ॾियो अॻु भरियूं थींदो हुजो अॻु भरा थींदा हुजो हलो 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 बा वालेकुम अबा केरु कहिड़े सर खां साईं कहिड़े सर खां छा हाल हुजे था ख़ुशि हुजो ख़ैर ख़ैर मोहबतूं शामिल थिया जो प्रोग्राम में लख थोरा ई अवां जूं मोहबतूं कीअं रंग लॻंदा हुजनि वाह 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 न न असां अव्हां जे लाइ वेठा हुजूं पर तव्हां वटि इहो मोबाइल जा इहे सिग्नल पूरा इहो शहर कहिड़ो ॿुधायो हुजेव मूंखे आवाज़ु सही न आयो शहर कहिड़ो हुजे अव्हां जो थर खां फोन कयो कोयलो जिथां निकिरंदो हुजे जिथां सिंध जो कारो सोन निकिरंदो हुजे ईअं चवंदो हुजे
बिल्कुलु बिल्कुलु कारो फोन अथसि। अवां त माना माला माल हुजो, ॾिसो त अवां जी धरती माला माल हुजे, अवां बि ईअं माला माल हुजो इल्म में, अदब में, ॾाहप में। हिते ॾिसो त कीअं ज़मीन मां कीअं बिजली ठहे, पोइ ॾिसो त इंजीनियर अचनि दुनिया खे ॾेखारींदा हुजनि त असांजे धरतीअ में अहिड़ी सोन भरिया अहिड़ी मणियादार असांजी धरती हुजे त अवां बि अहिड़ा थी ॾेखारींदा हुजो। बिल्कुलु साईं बिल्कुलु। ये मोहबतूं जन अवां प्रोग्राम में शामिल थींदा हुजो। ये लख थोरा हमेशा ख़ुशि हुजो, मालिक साईं जे बाझ में हुजो। आमीन आमीन। लख थोरा शाल जितो जो सुखिया हुजो, मोहबतूं अवां जूं। सो हे सुहिणे भिटाईअ जा जेके ॾेह जा माण्हू हुजनि, भुए जा हुजनि, सो ईअं ॻाल्हि कए उन्हनि जो ॻाट भरिजी ईंदो हुजे त थर खां उतां फोन कई हुजे जिथां कोयलो निकिरंदो हुजे, जिथां कारो सोन निकिरंदो हुजे। पर इहे अवां जी ज़िंदगी बि ईअं मणियादार थी पवंदी हुजे, सोन में सुल थी पवंदी हुजे। माण्हू अचे, दुनिया जा माण्हू ईंदा हुजनि त अव्हां खे ॾिसंदा हुजनि त अव्हां वटि मोहबतूं बि हुजनि, अव्हां वटि पंहिंजो कल्चर बि हुजे, रीतूं रस्मूं। हे ॾिसो हिन में जेतिरा रंग हुजनि इहे सभु थर जा हुजनि। सो इहे सभु रंग अव्हां वटि हुजनि। सो अधे बि सवेल जैसलमेर खां सम्झो जहिड़ो को फोन कई हुजे, वॾी सिक मां हुब मां फोन कई हुजे, सो हाणे हिकिड़ो रंग वरी उन्हनि लाइ बि रखंदा हुजूं। हिकिड़ी सुहिणी ईअं मुरली हुजे, हाणे हिते थर जो हिकिड़ो मेलो लॻो हुजे, सो बा उन में अहिड़ा रंग जो ॾेखारिया हुजनि, वञी थींदा हुजनि ख़ैर ॾिसी मूंखे त असुलु एॾो मज़ो अचे, बाक़ाइद हीअं करे वेही रहियो हुजां त यार अहिड़ा रंग हुजनि थर जा, अहिड़ा मारवाड़ा अहिड़ा ख़ुशि हुजनि। सो हाणे वरी मुरलीअ ते हिकिड़ो फ़क़ीर हुजे, अहिड़ा त रंग ॾेखारिया हुजनिसि, अव्हां जे नाव या मुरली कंदो हुजां, उन खां पोइ वापसि ईंदो हुजां, अञा खोड़ सारा रंग हुजनि। हाल मुंहिंजा केरु पुछंदो, केरु या मुंहिंजो हिते, लुड़क मुंहिंजा केरु उघंदो, केरु या मुंहिंजो हिते, हाल मुंहिंजा। पर फोन कॉल हुजे परियां इहा वठंदा हुजूं त पोइ वरी कलाम बि ॻाईंदा हुजूं, काफ़ियूं बि। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कौन है हमारे साथ? सारा सखर से। और आप कैसे हैं और आपकी टीम कैसी है? सारा सखर से है, मैं भी ठीक हूँ, हमारी पूरी टीम भी पूरी ठीक है। आप ठीक हैं? जी अल्लाह का शुक्र। सुबह की ठंडी हवा, फूलों की महकती खुशबू के साथ एक नई सुबह मुबारक हो। और मेरी तरफ से मेहरान टीवी देखने वालों को और सारी टीम को सारा का सलाम और बहुत सारा प्यार। वालेकुम सलाम, खैर मुबारक। सखर की ऐसी ठंडी ठंडी फूलों जैसी हवा में आप बैठी हैं, वहाँ से आपने कॉल की है, दुआ भी दी है, तो हम भी बहुत खुश हैं, घर में बैठे हैं और सब हमारे साथ जो हैं काम करने वाले वो सब ठीक हैं, सखर भी ठीक है। आपने नेरन नाश्ता भी कर लिया होगा यकीनन। जी हाँ, नाश्ता कर लिया, नेरन कर ली है, नाश्ता यानी कर लिया है आपने? जी वो मैंने सुबह जल्दी कर लिया था, क्योंकि सुई गैस चली आती है, उससे पहले पहले मैं अपना नाश्ता बना के जो है ना वो कर लेती हूँ। ये भी अच्छा है कि ये सुई गैस चली जाती है तो कि आप जल्दी जल्दी काम कर लेती हैं, नहीं तो बंदा सुस्त तो हो जाता है। हाँ, जो ज्यादा सोते हैं, लेटे रहते हैं, उठने के बावजूद तो वो फिर लेजी हो जाते हैं। लेकिन मैं तो कुछ घंटे ही सोती हूँ, उसके बाद मेरी आँख खुल जाती है। 3 साढ़े 3 बजे उठ गई थी, फिर जो है वो बस मैं अल्लाह के लिए इबादत करती रहती हूँ, पढ़ती रहती हूँ, फिर फजर की नमाज पढ़ती हूँ और इतना कुछ पढ़ने के बाद सूरज निकल जाता है, फिर थोड़ा टाइम के लिए सोती हूँ, फिर उठती हूँ। ओ माशा, वाह 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 वाह, एक बहुत अच्छी जिंदगी आप गुजार रही हैं, पुरसुकून जिंदगी आप गुजार रही हैं। तो आपकी रात भी अच्छी, सुबह भी अच्छी, और सुबह की महकार भी आपके लिए बहुत अच्छी होगी। आपने दुआ भी दी तो मुझे बहुत अच्छा लगा। आप कैसी हैं? ठीक हैं? सखर भी ठीक है?
जी जी सब ठीक। और देखें जब सूरज निकलता है और जब सूरज निकलता है तो वो चांद जो है वो डिम हो रहा होता है, जब इतनी खूबसूरती सितारे जो है वो टिमटिमा रहे होते हैं, फिर उनकी रोशनी मान पड़ जाती है, फिर जब सूरज निकलता है तो साथ साथ चांद डिम होता चला जा रहा होता है, फिर ये कितना खूबसूरत मनाजिर होते हैं अल्लाह ताला के वो देखने वाले। और सर्दी में जो धूप निकलती है वो तो बस ये समझ लें कि वो तो जान है ना, कि गर्मी की ठंडी हवाएं और सर्दी में धूप, ये तो एक नेमत है अल्लाह ताला की। बहुत अच्छी बात की आपने। और इंसान को ये जहन में रखना चाहिए कि ये सूरज निकलता है कि हमें एक खूबसूरत ज़िंदगी मिलती है, उसको हम कैसे गुजारें, वो इतनी ज़िंदगी है, इतनी अच्छी है, सबके लिए कैसे रहें, हम सबके साथ प्यार करें, सूरज को देखें, धूप को देखें, नज़ारे देखें, गुलजारी देखें, तो कितना हसीन इस माहौल जुड़ा होगा। देखे ना, आपकी रियलिटी मुझे इतनी पसंद है ना, मैं बचपन से चांद और सितारे, आज चांद कितना छोटा हो गया है, आज कितना बड़ा, फिर 14वीं का चांद, सब कुछ मुझे इतना शौक है ना, मैं ये सारी चीजें देखती हूँ। फिर बादल होते हैं तो वो उसकी गरज चमक सुनना, बारिश के मनाजिर, मुझे तो रियलिटी इतनी पसंद है। और अल्लाह ताला के कुदरती मनाजिर जो इंसान को ना इतना पुरसुकून बना देते हैं। और इतनी मैं कहती हूँ अल्लाह ताला की वहदानियत देखें तो एक एक चीज से अल्लाह ताला अपने आप को जाहिर करते हैं। फिर आप सूरह रहमान में देखें तो अल्लाह ताला ने इंसान को और जिन्नात को मुखातिब करके कहा है कि ए इंसान, ए जिन, ताला की कौन कौन सी नेमतों को झुटलाओगे। तो हर चीज में अल्लाह ताला नजर आते हैं, हर चीज में इतनी खूबसूरती नजर आती है। मैं कहती हूँ अल्लाह ताला ने इतनी खूबसूरत कायनात बनाई है कि हम अल्लाह ताला को भी अपनी कायनात से इतना प्यार होगा, अपनी हर चीज से, हर बनाई हुई चीज से। बेशक बेशक, बहुत अच्छी। और कुदरत से जो जुड़े रहते हैं ना, उनके अंदर एहसास भी होता है और इंसानियत भी होती है, इंसानियत से प्यार भी होता है, दूसरे का दुख भी समझ आता है, दूसरे की मोहब्बत भी समझ आती है, इल्म भी और ख्याल रखना भी, उठना, जल्दी सोना, जल्दी उठना, ये सब उसी से, जब आप कुदरत से जुड़े होते हैं तो फिर आपको ज़िंदगी से भी प्यार होता है। बिल्कुल सही। मुझे अच्छा गफलत की नींद बिल्कुल पसंद नहीं है। अगर मैं आधा घंटा 1 घंटा भी सोना, मैंने कभी अलार्म जिंदगी में लगाया ही नहीं है, ना सहरी के लिए लगाया, ना नमाज के लिए, ना तहज्जुद के लिए, कभी नहीं लगाया। मुझे मेरी नियत होती है शुरू से, जब से नमाज पढ़नी शुरू की थी, तहज्जुद की भी मुझे, तो ये होता है कि खुद ब खुद अल्लाह ताला मुझे खुद ब खुद उठाते हैं। फिर बस मैं मोबाइल उठा के टाइम देखती हूँ कि हाँ बस ये ना हो, मैं मेरी कुछ भी मिस ना हो जाए, बस मैं अदा कर लूँ किसी तरह टाइम पे ना। ओ बहुत अच्छा, बहुत अच्छा सारा, बहुत अच्छा। और ये जिंदगी एक, खुद जिंदगी एक अलार्म है कि आपने कुछ ना कुछ करना है। आपको जिंदगी मिली है तो आप जो काम है आपके, जो आपके ऊपर जिम्मेवारी है, वालिदैन की जिम्मेवारी है, आपको तालीम की जिम्मेदारी है, हुनर की है, लोगों के काम आने की जिंदगी है, उनके लिए काम आपने करना है। तो ये जिंदगी खुद एक अलार्म है, तो उससे देख के जिंदगी को ऐसा गुजारें कि सब वाह वाह करें। मुझे अच्छा लगा आप प्रोग्राम में शामिल हुई। मेरे प्रोग्राम सुबह ये रामू और राधा को आपने खूबसूरत बना लिया, सखर से फोन की, वादिय मेहरान के दरिया से बात सुनिए जी। आपने जो एहसास की बात की, इंसानियत की बात की, तो मेरी नजर में तो इंसान वही है जिसमें इंसानियत है। अगर इंसानियत ना हो तो वो इंसान कहलाने के लायक ही नहीं है ना, बिल्कुल। जब तक दिलों में एहसास ना हो, तो मैं तो जानवरों का भी इतना एहसास करती हूँ कि वो बेजुबान होते हैं बेचारे, वो कुछ भी, बच्चे जो है वो उनको छेड़ रहे होते हैं, बड़े मार रहे होते हैं उनको पत्थर उठा उठा के, मैं तो रो पड़ती हूँ, मुझसे तो कोई दुख बर्दाश्त नहीं होता। मैं तो चाहती हूँ कि हर घर के अंदर अपने बच्चों को ये, जब तक तालीम भी जब जरूरी, और तालीम जरूरी तो है, लेकिन तरबियत के बगैर तो तालीम का भी कोई फायदा नहीं है। जब तक आप अपने बच्चों को तरबियत ना दें तो क्या फायदा है तालीम का। बिल्कुल सही कहा आपने। सारा, आप शायरी भी अच्छी पढ़ती हैं, शायरी सुना दें तो प्रोग्राम को और जो है सुबह सुबह में 4 चांद लगा देंगे आप।
अभी तो मैं आपको एक शेर सुनाती हूँ बस, फिर उसके बाद इंशाल्लाह कॉल करूंगी तो बाकी फिर सुनाऊंगी। जी। सिर्फ गुलाब देने से अगर हो जाती मोहब्बत, ओहो। सिर्फ गुलाब देने से अगर हो जाती मोहब्बत, तो माली सारे शहर का महबूब बन जाता। वाह वाह वाह, बहुत अच्छा लगा। सारा आपने कॉल की, सखर से फोन की, प्रोग्राम में शामिल हुई। और बात सुनिए, मुझे भी बहुत खुशी हुई आपसे बात करके। इंशाल्लाह कोशिश करूंगी, कल भी ट्राई करूंगी अगर कॉल मिल गई। और दूसरी ये कि मुझे हो जमाला जरूर सुनाइएगा, क्योंकि उसमें मेरे खूबसूरत सखर का उसमें जिक्र आता है, सखर वाले पुल पे। बस फिर मैं जमालो गा देता हूँ। ओ जेको सखर वारी पुल ते हो जमालो, ओ जेको मोरे वारी पुल ते हो जमालो, ओ हमें सारा ने फोन की हो जमालो। थैंक यू सो मच। थैंक यू, बाय बाय सारा। अभी आपने फोन की, बड़ी मेहरबानी आपने सखर से एॾा पढ़िया लिखियो। हे ॾिसो, हे साग जे पोयां जमन खणी वई हुजे त सुबुह खां हिर्ज़ सुबुह सां माण्हू थी करे पूरी कुदरत जी ॻाल्हि पूरी कई हुजे, ज़िंदगी कीअं गुज़ारणु खपंदी हुजे त केॾा सुहिणा रंग हुजनि। सो इन्हनि रंगनि में ऐं जिते महिराण हुजे सिंध जी सुञाण, पोइ हिते ॿोलियूं बि मिठियूं, सभु ॿोलियुनि वारा बि शामिल थियनि, मोहबत ऐं न्याणियूं बि शामिल थी एॾियूं सुठियूं ॻाल्हियूं कंदियूं हुजनि त इंतिहाई ख़ुशीअ जी ॻाल्हि हुजे। मुंहिंजे लाइ इहा तमामु वॾी ख़ुशी ऐं एजाज़ जी ॻाल्हि हुजे। हलो। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हुजे अदा, केरु कहिड़े शहर खां था? मोहम्मद उस्मान चन्ना प्रीतमा का। छा हाल हुजे अदा? ख़ुशि हुजी, चङो भलो, तबियतूं बहार हुजनि? सब खैर आहे, अल्हम्दुलिल्लाह, तबियतूं बि बहार आहिनि। हा वाह वाह, तबियतूं बहार हुजनि। कीअं हुजे मौसम, कीअं रंग हुजनि, कीअं प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो? हा, तव्हांजो प्रोग्राम बहितरीन आहे। वाह वाह ॾिसूं पिया, इंजॉय कयूं पिया। वाह 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 वाह। मौसम जेका आहे त तमामु थधी आहे। हाउ ऐं ॿाहिरि ॿनी ते निकिरी आयो साग पटण। हाउ। अॼु मूड थियो त राति साग खाऊं। हाँ इहो वरी तव्हांजो प्रोग्राम आहे, हुनजे करे काल कई तव्हां ॾे तो रावण भाई साहब कचहरी कयूं। इहो साग चढ़ाए छॾो हुजे, अञा हाणे चढ़ाईंदो हुजे? न, हाणे पटिया पियो, पोइ राति खाईंदासूं, चाढ़े छॾींदासूं, टाइम वठे थो। हाणे अञा साग पटण वेंदो हुजे? न न, उते बीठो आहे पटिया पियो बनी में। बनीअ ते बि पुॼी वियो हुजे? आओ। वाह वाह, पोइ थोरो को 2-3 मुठियूं साग जूं मिड़े मुंहिंजे हिसे जूं पटींदो हुजे? हा, तुंहिंजे लाइ सुकाए रखंदुसि, पोइ जॾहिं टाइम मिलियो तोॾे मोकिलींदुसि या खणी ईंदुसि। सुकाए रखंदो हुजे? हा, सुकल साग वरी वरी उठा थो, ॾाढो बहितरीन थो ॾे। उन में मरीड़ो बि हुजे छा? हेॾा मरीड़ो बि सुकाए रखंदो हुजे थोरो? हा, मेथी मरीड़ो, धाणा सावा। हा हा। हाय इहे सुकाए वरी पंहिंजे पुराणे वॾड़नि जा ॾसनि। न न, भले ॾिसंदा हुजनि, पर मूं चयो जेको साओ साग, पर हलो ठीकु, इहो सुकाए रखे पोइ बि खाईंदो। इहो मूंखे ॾींदो हुजे त पोइ हिते बि मां सुकाईंदो हुजां। ऐं ॿियो हर था थोरो। हा हा, ॿुधाईंदो हुजे। असांजी हिकिड़ी नंढड़ी फरमाइश आहे, उहा पूरी कयो। हा, इहो अंगल कंदो हुजे। हा, आहे जेको आहे सो शेख अयाब जो हाउ शाइरी आहे। आवाज़ कंहिंजो बि हुजे, हाउ ऐं ॿोल जेके आहिनि इहे त सखी संगीत पिया खे चइजा, चांदनी तो सिवा न थींदी। पोइ इहो कलाम। ज़रूरु ज़रूरु, हाज़ुर हाज़ुर हाज़ुर। तुंहिंजी इहा फरमाइश असली ॻंढ ॿधी रखंदो हुजां, ज़रूरु इहा ॻंढ ॿधी रखंदो हुजां। सो भला हाणे पोइ अधे बि फरमाइश कई हुजे, पोइ सादिक फ़क़ीर छो भला वेठो हुजे त पोइ चवंदा हुजे भला अवां बि फरमाइश कई हुजे, पोइ हलंदा हुजो भला सादिक फ़क़ीर खे बि यादि कंदा हुजूं। अहिड़ो माणिक मोती हुजे ऐं इहो ई पाण ॻाईंदो हुजे, सखी पिया खे मिली त चइजांइ तो बिन चांदनी न थींदी। सो इहो ॾिसंदा हुजो, हुन खां पोइ वरी वापसि अचूं त अञा कचहरी ज़रूरु कंदा हुजूं।
साग मूंखे केरु खाराईंदो केरिया मुंहिंजो हिते नेरन मूंखे केरु कराईंदो केरिया मुंहिंजो हिते साग मूंखे केरु खाराईंदो केरिया मुंहिंजो हिते सभु साग खाईंदा हुजो नेरनि में हिकिड़ी फोन कॉल अची वई हुजे असां साग जी ॻाल्हि करूं अञा फोन कॉल अची वेंदी हुजे हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां जमा सकरन खां सकरंड खां जी जी नालो पंहिंजो ॿुधाईंदो हुजे शेर जमा शेर ज़मा छा हाल हुजे शेर ज़मा ख़ुशि हुजी चङो भलो शुक्र आला या करम ममता ॿुधायो ख़ुशि वेठा आहियो सभु सभु ख़ैर लॻो पियो हुजे सकरंड ठीकु हुजे सकरंड जा माण्हू सभु मारवड़ा झांगेड़ा हारी नारी मज़दूर दुकानदार रेड़े वारा सभु ठीकु हुजनि सभु सकरन जा माण्हू ख़ुशि रहिया कान सकरन में मन लॻो पियो सारी लॻी कम बेसम जॻह वीआईपी लॻी पई आहे वाह 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 सकरंड यार सकरंड जा बि माण्हू मोहबत वारा हुजनि इल्म अदब ॾाहप वारा हुजनि हुनरमंद हुजनि वरी पासे में हमल फ़कीर हुजे त वाह वाह ॻाल्हि त असल जड़ी मुंडीअ ते टिक हुजे हाय हाय हमर फकीर शेख जियो जो अभी असांजी राधा शिष्या थी राधा हा राधुल ठीकु हुजे अॼु सुबुह जा नेरनि जे चकर में सुबुह जा अञा मूंखे नेरनि ई न कराई हुजे त ईअं सम्झ रुगो वाका कंदो हुजां ॿारनि वारा अभी तो भाई कोन थी सका अभी तो छॾे बसि यार हाणे कहिड़ी वेही जनानीअ जी वेही सुबुह सां चवंदा हुजूं गिला करण जी आदत न हुजे न त हाणे बाक़ी त थी त ॾाढी हुजे मूंसां बि अल्लाह ख़ुशि आहे न बसि ॿियो हाणे ज़िंदगी मूंखे ॿी का बि न हुजे बसि इहो साग को नंढड़ी ॻाल्हि बसि करे अवां सां कचहरी करे हाय हाय सुख विहाए सुहिणी ज़िंदगी गुज़रंदी हुजे अचण सकरन में साग खाई वञो साग तेरा डरिया जी मखण अलाए छा चयो हुजे जो सकरन में साग तेरे के साग बाजरी जी मानी मखण इहो तो वटि हुजे सभु बिल्कुल हर शइ आहे तार में अचो सच में सच में आधी रात आहे स्पेशली इहो सकरन में कहिड़ी जाते वेठो हुजे सकरन बाईपास ते वेठा हूं मेरा रोड में हा पोइ माना अचे सकरन पुल खां पहिरियां बाईपास ते हिते बाईपास ते बस्तीरा पंप हिते इहा जेका काज़ी अहमद ॾे रोड वञे वरी हीअं नवाब शाह ॾे वञे इहा जेका पुल हुजे हिन खां पहिरियां हिते बाईपास ते हिते वेठो हुजे पोइ साईं पको पको तुंहिंजो महिमान हुजे ॿियो अधी रात ज़रूरु ज़रूरु साईं तुंहिंजो पको माना साग इहो तो वटि आहे जोर जी मानी आहे ज़रूरु खाईंदो हुजां वॾी महिरबानी हुजे लख थोरा मोहबतूं हुजनि साग मखण माखियूं हा साईं सकरंड में हिते बि फसल अहिड़ा भला थींदा हुजनि वञी थींदा हुजनि ख़ैर कॾहिं कॾहिं लारीअ में ईअं हितां गुज़र सफ़र थींदो हुजे हितां बि अचु वञु फ़क़ीर जी रही हुजे सो हाणे वरी हिकिड़े कलाम ॾांहुं हलंदो हुजां दोस्तनि जा अॼु रंग बि शामिल हुजनि फरमासूं बि वॾियूं हुजनि पर हिकिड़ो नओं निकोर कलाम हुजे फ़क़ीर अलण फ़क़ीर बि अहिड़ा सिंध में रंग ऐं चिट छॾिया हुजनि जो वञी थींदा हुजनि ख़ैर अॼु ताईं मां बि उन स्टेल जो पटको ॿधंदो हुजां उन में ईअं ॾिसो हे गुल मोड़ छॾींदो हुजां इहे मोरनि जूं निशानियूं अञा ताईं हुजनि हुन मोर जी हिकिड़ी ख़ुशबू हुन पंहिंजे पटके में लॻाई हुजे दुनिया ओड़ा पटका ॿधंदी हुजे हुन असांखे पटका ॿधाए छॾिया हुजनि मौसीक़ीअ जो हिकिड़ो अलॻि रंग ॾिनो हुजेसि वरी उनजो फर्ज़ंद हुजे फ़हीम अलण फ़क़ीर उन बहाणे हिन थर जो हिते मेड़ो लॻो हुजे सो फेस्टिवल थियो हुजे उन में हिकिड़ो कलाम अहिड़ो ॻायो हुजेसि जो ओ मेहूड़े में हार तुंहिंजूं ॿेले में सो अहिड़ो कोई रंग हिकिड़ो सुहिणो उन बि ॻायो हुजे अवां जो नज़र कंदो हुजां वापसि ईंदो हुजां अञा वरी अवां सां कचहरी कंदो हुजां मेहूड़े में हार तुंहिंजूं ॿेले में होमा होमा उज़क मेहूड़े में हार तुंहिंजूं ॿेले में इहे घुमन फिरन पयूं ॿेले में
इहे चरन थियूं पयूं बेले में ओ मयूड़े में हार तुंहिंजूं बेले में। हिकु दफ़ो ॿीहर भली कार चवंदो जावां खे अवां जे पंहिंजे रंगनि में पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में ऐं महराणी टीवी जा हे जेके रंग हुजनि अव्हां खे हमेशह पसंदि ईंदा हुजनि। इहे मोहबतूं पोइ भिटाई साईं चयोजे त महबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो, महबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो, तनी जे वेड़े पाण ई ईंदो बादशाह। हलो माशाअल्लाह माशाअल्लाह, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा। केरु कहिड़े शहर खां? बात रली सरगान जो ॻाल्हायां, मोहन जो दड़ो खां। हाय 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 हाय, रूह ठारे छॾो हुजे। वाह वाह, सुबुह सां नालो खणी तारीख़ जे झोलीअ में मूंखे अचे रखो हुजे, भली करे आयो हुजी। अॼु महिरबानी माशाअल्लाह, तव्हां बि भिटाई जो शेर ॿुधायो, मां बि ॿुधो वेठो पे। बेत ते असल सफ़ा असली गौर कयो बीठा हुजो अव्हां बि। बिल्कुलु बिल्कुलु लॻे बि लॻी वई। मूंखे सच पुछो, अव्हां फ़ोन कई हुजे ऐं चयो हुजे मोहन जे दड़े खां फ़ोन कई हुजे त मूंखे एॾी ख़ुशी थी हुजे त उन जा वारिस उते ई अञा ईअं बीठा हुजनि, पंहिंजी मौजूदगीअ जो अहसासु ॾियारींदा हुजनि ऐं उन जा वारिस थियो बीठा हुजनि। बिल्कुलु बिल्कुलु बसि पोइ इन्हनि दरावड़नि जे दौर मां ही रामू बागड़ी फ़क़ीर बि अव्हां जी ख़िदमत में आमां साम्हूं हुजे। सो इहे मोहबतूं हुजनि। अव्हां फ़ोन कई हुजे मोहन जे दड़े खां ऐं सच पुछो त ही निशान ही रंग तॾहिं सुहंदा हुजनि जॾहिं अव्हां कंहिं काछे मां, थर मां, जैसलमेर खां, सखर खां, दुनिया जे कुंड कुड़छ खां, माई कलाचीअ खां, हैदराबाद खां फ़ोन कंदा हुजो, सिंधूअ जे कंधीअ तां फ़ोन कंदा हुजो त असली बहकी पवंदा हुजूं, महकी पवंदा हुजूं। बुख जो अहसासु ई न, नेरनि जो अहसासु ई न रहंदो हुजे। पर हाणे प्रोग्राम जे वक़्तु पंहिंजी पुॼाणीअ ते पुॼंदो हुजे, वेंदे वेंदे जमालो अव्हां जे नज़र रखंदो हुजां। अॼु वरी जिन जी फरमाइशूं रहिजी वियूं हुजनि हाज़िर, सुभाणे उहे फरमाइशूं पहिरियां अव्हां जूं रखंदो हुजां। सो अव्हां मोहबतुनि में ज़ाद कंदा हुजो, महराणी टीवी खे, महराणी टीवी जे पूरे सथ खे पंहिंजे दुआनि में यादि रखंदा हुजो, मोहबतुनि में यादि रखंदा हुजो। सॾ में सॾु हुजे, तव्हां असांजो सदाईं साथ गॾु हुजे। जाॾे अव्हां जो पेर हुजे ताॾे मालिक साईं ख़ैरु कंदो हुजे। हक़ मौजूद, सदा मौजूद, जिए लतीफ़ साईं जी धरती, जिए लतीफ़ जी ॿोली। सो वेंदे वेंदे जमालो अव्हां सभिनी जे नाम फ़क़ीर खे ॾींदा इजाज़त। धणी निगहबान हुजे, जाॾे पेर हुजे ताॾे ख़ैरु हुजे। ओ मासी हूर, ओ मासी हूर।